वसलम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। कॾहिं कंहिं सां अदावत हुई, न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद जी नज़र में हर बशर जे लाइ इज़त हुई। फ़क़्र वांगुरु वतायो मीं जंहिं पंहिंजी मुरवत जो बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते नायत हुई। नज़र में, सोच में, गुफ़्तार में, किरदार में जंहिंजी अज़ल खां ता अब्द क़ाइम रहण वारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, क़ुवत जो, जिते वेठा ई वेठा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई।